I'm sorry बाबा, मुझे माफ़ करे छॾियो। ये सब कुछ मुझे करे थियो आहे। न मुझा बच्चा, तुझो कोप डोना है। मां कमजोर अवां खे कहिड़ी माफ़ी ॾींदुसि? पुट, माफ़ी त मूंखे वठणु घुरिजे तव्हां खां। छो मां तव्हांखे चावट जे पोयां क़दुरु न सेखारे सघियुसि ऐं न ई वरी सुठी परवरिश करे सघियुसि। माफ़ी त बच्चा मूंखे वठणु घुरिजे तव्हां खां। बसि न मां सुठो अदीब थी सघियुसि ऐं न ई मां सुठो पीउ थी सघियुसि। न बाबा, अस्सलाम वालेकुम अब्दुल रहीम साहब। मुल्क जो नाले वारो कहाणीकार अदीब अॼु हिन कंडीशन में हुकूमत जा करोड़े रुपया खुर्द-बुर्द कयूं वेठो आहे। क्रशन जो मास्टर तव्हां सां कुछ पुछा गुछा करणी आहे। तव्हांखे थोड़ी भी तमीज़ न आहे सर। एक बीमार माण्हू खां अहिड़े अंदाज में इंक्वायरी पे कयो। मोहतरमा तव्हां ख़ामोश रहो। ही कम असांजो आहे, असांखे करणु ॾियो। इन में का भी डिस्टर्बेंस न विझो त बहितर आहे। मुझे ख्याल में सर दुनिया जो को भी कानून इजाजत नथो ॾे त कंहिं भी बीमार माण्हू खां अहिड़े तरीक़े सां इंक्वायरी कजे। डॉक्टर केर आहे जो मरीज़ जी सपोर्ट करे? अब्दुल रहीम साहब, प्लीज़ तव्हां पंहिंजे घर वारनि खे सम्झायो त ईअं रड़ियूं न कनि। असांखे पंहिंजो कमु करणु ॾियनि, न त असांखे ॿी सूरत में सख़्तीअ खां कमु वठिणो पवंदो। रहीम साहब, असां पाण नथा चाहियूं त तव्हांखे इन हालत में का तकलीफ़ ॾियूं, पर असांजी मजबूरी आहे। ख़ैर, अवां जल्दी ठीक थी वेंदो। उन खां पोइ असांजी इन्वेस्टिगेशन जेका आहे सा बाक़ाइदा तौर ते शुरू थींदी। पर इन विच में तव्हां पंहिंजे घर वारनि खे चओ त असां सां कोऑपरेट कनि ऐं घर खे सर्च करण में असांजी मदद कनि। थैंक यू। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।